everything. Tanvir Aman Mirali, like, follow and subscribe on YouTube channel. अस्सलाम वालेकुम प्यार दोस्तों, जी तो जानो था मुझो नालो सजाद खान मिराली। सभिनी का पहिरियों मां पंहिंजे पेज ते सभिनी प्यारे दोस्तन के सलाम पेश कयां थो। अज मां इन पेज ते आयो आहियां हिकु सुठो सिंगर वठी आयो आहियां जंहिंजो नालो आहे गामण खान, गाईंदड़ गुलूकार आहे जेको कलाम तव्हांजे आॾो पेश कंदो। दोस्तों ये जेके मज़ाहिया वीडियो ठाहींदा आहियूं या असां जेको आहे सो कुझु डायलॉग बाज़ी कंदा आहियूं या मोटिवेशनल मां स्पीकिंग कंदो रहंदो आहियां पंहिंजे पेज ते, इहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ हूंदो आहे। तव्हां ई जेको आहे मुंहिंजो फॉलो कंदा हुआ, तव्हां ई जेको आहे मुंहिंजो साथ ॾींदा हुआ, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदा हुआ त मां जीअं ॿिया वीडियो ठाहे सघां। हाणे गामण खान जो पहिरियों त असां जेको आहे सो कलाम ॿुधंदासीं त हिन कलाम में ही छा फरमाइनि था, छा हिननि जो सुरीलो आवाज़ आहे, तव्हां पाण जेको आहे सो ॾिसी सघो था। मोतबर माण्हू वेठा आहिनि साम्हूं। त हाणे गामण खान तव्हां जेको आहे पंहिंजो कलाम पेश कयो। बिल्कुलु सर, बिल्कुलु। अकेली ईद कीअं गुज़ारींदे, अकेली ईद कीअं गुज़ारींदे, ॾिसी जोड़ा सजण तूं सारींदे, अकेली ईद कीअं गुज़ारींदे, ॾिसी जोड़ा सजण तूं सारींदे, अकेली ईद कीअं गुज़ारींदे। सर ॾाढो आहे न ये कलाम नहीं। जी तो दोस्तों तव्हां ॿुधो हिन गामण खान जो आवाज़ केॾो न प्यारो, सुर भरियो ऐं कुर्बदार आवाज़ आहे। गामण खान जेको आहे सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे तव्हां सुठा सुरीला सुर वारा आहियो। तव्हां जेको आहे सो मूंखे हिकु ॿी वरी शाइरी ॿुधायो। वञ न मूंखां परे पल न सिवा तोखां सरे। वाह वाह वाह। वञ न मूंखां परे पल न सिवा तोखां सरे, जे तोखां जुदा थी वञो कसम तो जो मां मरी वञो। दीवान सर बिल्कुलु दोस्तों, ही मुंहिंजो मेज़बान वेठो आहे, इंसान कुर्ब जूं कचारियूं कड़कंदियूं रांदियूं ऐं तव्हांजे आॾो असां वेठा आहियूं ऐं जेकियूं ॻाल्हियूं आहिनि, जेको हाल आहे उहो हाज़ुर आहे। गामण खान जूं ॻाल्हियूं ॿुधासीं। गामण खान तव्हां जेको आहे सो तालीम पंहिंजी घणी हासिल कई आहे ऐं किथां पंहिंजी तालीम तव्हां पिराई? मां सर असुल ठुफ न पढ़ियल आहियां, बसि हिकिड़ो दर्जो पढ़ियो हुयुमि पुराणे ज़माने में, पोइ बसि छॾे ॾिनो, पोइ इहो गुलूकारी ॻाइणु हे हो इहो सिखियो। अच्छा हा, पोइ बसि मां पढ़ियुमि न, वक़्त जा हालात अहिड़ा हुया, तव्हां पाण ॾिसो था कि ज़माने पढ़ाई न। इहो जेको तव्हांजो एॾो वॾो टैलेंट ऐं तव्हांजो जेको सुर भरियो आवाज़, जी जी, त इन जो त को उस्ताद त हूंदो न। तव्हांजो उस्ताद केरु आहे भला इहो त ॿुधायो? तव्हांजो माना उस्ताद केरु थी चुको आहे, जेको केरु थी गुज़रियो आहे, जेको पहिरियों पहिरियों तव्हांजो उस्ताद हुयो? न न बाबा, उस्ताद असां रखिया न आहिनि। जलाल चांडिया हुया, हुननि जा ॿुधा हुयासीं कलाम, पोइ कलाम ॿुधी ॿुधी बसि पोइ ईअं ॻाइणु सिखी वियासीं। हा हा, ईअं ॻाइणु सिखी वियासीं, पोइ कलाम ॿुधा हुयासीं असां, पोइ ईअं माशाल्लाह सिखी वियासीं कि पंहिंजो ॻाइणु। दोस्तों उमेद आहे त तव्हां मुंहिंजे वीडियो को लाइक कंदव ऐं शेयर कंदव ऐं पसंदि कंदव, त जीअं मां वरी मज़ीद वीडियो ॿिया तव्हांजे आॾो पेश कयां ऐं तव्हांखे बि मूंखे तमामु ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजा दोस्त, मां जॾहिं कॾहिं कॾहिं पंहिंजे पेज ते जॾहिं बि मां पंहिंजा वीडियो अपलोड कंदो आहियां त दोस्त काफ़ी ॾिसंदा आहिनि, व्यूज़ ईंदा आहिनि। इहे सिर्फ़ु तव्हांजी महिरबानियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां सपोर्ट कंदव त इनशाला सुठा सुठा वीडियो ईंदा मुंहिंजा ऐं उन्हनि वीडियोनि जे लाइ तव्हां इंतज़ारु करियो, अधे ई सपोर्ट कयो, अधे ई सपोर्ट कयो। Thank you for watching. Share, like, comment on this video.